आऊं आहियां जो मेज़बान ख़ादिम कलोड़ो। असां आवां के पंहिंजे ख़ादिम इंफो टीवी में सियासत ते, सहाफ़त ते, तिजारत ते, मईशत ते ऐं दुनिया जहान जे ॿियनि मामलनि ते मालूमात ॾींदा रहंदा आहियूं। अवाम खे आगाही ॾियण जे हवाले सां शोहरत रखंदड़ हिकिड़ो किरदारु रईस गुलाम हुसैन चांग आहे। गुलाम हुसैन चांग हिंगोर जा खैरपुर ज़िले जे हिंगोर जा शहर सां तालुक़ु रखे थो ऐं हू उते खैरपुर ज़िले जे मक़ामी सहाफ़ी तंज़ीम सहाफ़ी इताद जो सदर पिणु आहे। गुलाम हुसैन चांग कंहिं बि तारीफ़ जो मोहताज कोन्हे। हिन प्रिंट मीडिया खां वठी इलेक्ट्रॉनिक मीडिया ताईं सभिनी में पंहिंजो सलाहियतुनि जो इज़हार कयो आहे। सभ खां पहिरियां त साईं गुलाम हुसैन साहिबु तव्हांखे असां भलीकार था चऊं। गुलाम हुसैन चांग जेको आहे उनजो जेको शख़्सी तारीफ़ आहे उहो छा आहे ऐं गुलाम हुसैन चांग जो जेको सहाफ़ती सफ़र आहे उहो किथां खां किथे पहुतो आहे? ख़ादिम साहब, सहाफ़ती सफ़र जी जेतिरी ॻाल्हि थी कजे त बुनियादी तौर ते ज़मींदार घराणे सां पंहिंजो तालुक़ु आहे हिंगोर जा शहर सां। ऐं सहाफ़ जी 30 साल अॻु 89 में सहाफ़ जी शुरूआति थिए थी। ऐं सहाफ़ जी जेका शुरूआति आहे उहा हिकिड़ी शौक़ु हुयो दिली त मज़लूम मिसकीन मारूड़नि माण्हुनि जी जेको कलम जे ज़रिए उनजो आवाज़ु आला अहिवालनि ते पहुचाइजे या जेको उन्हनि जे ॾुख सूर सां जेके आहिनि उहे उन्हनि में जेको शामिलु थिजे ऐं उन्हनि जे करे जेको पाण खे सहाफ़त में इन थियासीं। तालीम सां गॾोगॾु जेको सहाफ़त पाण हलाईंदा आयासीं। ऐं इन खां पोइ जॾहिं मुख़्तलिफ़ अख़बारनि में सिंधी या उर्दू अख़बारनि खां अॼु आउं जेको सेंट टेलीविज़न जो हिंगोर जा जो रिपोर्टर बि आहियां ऐं उन खां अलावा सहाफ़ियुनि जा जेके अहंज हुया, ख़ासि तौर ते आम माण्हू जा अहंज आहिनि पर जेके सहाफ़ियुनि जा अहंज हुया उन्हनि सहाफ़ियुनि जे अहंजनि खे हल करण या उन्हनि खे उजागर करण या उन्हनि जे मसइलनि खे करण जे लाइ असां हिकिड़ो सहाफ़ी खैरपुर जो बुनियादु विधो जंहिंजो आउं हिन वक़्तु प्रेसिडेंट आहियां। सिंध में जेके सहाफ़ती इदारा आहिनि उहे सहाफ़ियुनि जी कंहिं क़िस्म जी पघार माली सहायता या कंपलसेट जो उनमें कीअं प्रोविजन आहे या उन्हनि को ॾुखियाईनि दरपेश थियूं अचनि? तव्हां फील्ड रिपोर्ट कयो पिया। ख़ादिम साहब, असल ॻाल्हि इहा आहे त सिंध जे अंदरि सहाफ़त जेका आहे तमामु जेको हिकिड़ो जेतिरो असां उनखे सुखियो सम्झूं था तीअं तमामु सुखी सहाफ़त आहे पर आसान जेके चवंदा आहिनि लफ़्ज़नि में पर आसान एतिरी कोन्हे। ख़ासि तौर ते ॿाहिरनि जा जेके सहाफ़ी आहिनि पाण उन में जेके सहाफ़ी आहे उहो बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे हिकु त। ऐं उहे इदारा जेके असांजा आहिनि जेके पंहिंजो अख़बारूं हुजनि या जेके ॿिया इदारा जेके आहिनि इलेक्ट्रॉनिक मीडिया जा त उनजी तरफ़ां काई बि जेको हेठि डिवीज़न खां हेठि डिस्ट्रिक्ट खां बि हेठि ताईं काई बि जेको उनखे का पघार वग़ैरह न आहे हूंदी जंहिंजे करे उहो सहाफ़ी हिकिड़े ई टाइम ते तमामु घणियुनि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾिए थो। हिकु त उहो पंहिंजो अख़राजात जे हवाले सां बि उनजो पूरा करणु हुजे थो, परेशान हुजे थो। जेकॾहिं उहो सहाफ़ी जेको ज़ाती तौर ते कंहिं कारोबार सां या जेको मुतलक़ आहे या ज़मींदार घरनि सां आहे उहो त आसानी सां पंहिंजी शयुनि खे फेस करे वठे थो। पर जेको हिकिड़ो ॿियो बेरोज़गार बि आहे सहाफ़त बि करे थो त उनजे लाइ खोड़ सारा मुश्किलात। छो त सहाफ़त जे अंदरि जेके हुजणु घुरिजनि इहे शयूं हाणे प्रेस क्लब आहिनि, प्रेस क्लब बुनियादी सहूलियतुनि खां ई महरूम आहिनि। जॾहिं बुनियादी सहूलियतुनि खां ई महरूम आहिनि त उनखे कंप्यूटर उनखे जेके ख़बरूं जेके आहिनि पहुचाइण जे रसाई जा जेके मामला आहिनि उन्हनि में बि उनखे तमामु घणी ॾुखियाई पेश अचे थी हिकिड़े ॿाहिरि जे ख़ासि तौर ते सहाफ़ी खे। जेतोणीकि शहर जो सहाफ़ी जेको शहर में वेठो आहे उनखे इदारनि जे तरफ़ां पघारात बि मिलनि थियूं ऐं उनखे ॿियूं मराहत बि मिलनि थियूं पर उनजी भेट में जेको ॿाहिरि जो सहाफ़ी आहे जेके नंढनि शहरनि जो सहाफ़ी पाण चई सघूं था पर सहाफ़ी हूंदो आहे नंढो वॾो न आहे हूंदो उनजे बावजूदि बि फैसिलिटी जेका आहे उन सहाफ़ी खे न आहे जंहिंजे करे तमामु घणनि ॾुखियाईनि सां उहो मुश्किलातुनि सां उहो ॿाहिरि जो सहाफ़ी मुंहुं ॾिए पियो। सहाफ़ी तंज़ीमूं जेके आहिनि मुख़्तलिफ़ मौक़नि ते उहो जर्नलिज़म इज़ नॉट टेररिज़म सहाफ़त दहशतगर्दी न आहे जे उनवान सां या सहाफ़ियुनि जे सुञाणप मस्बत अंदाज़ सां कराइण लाइ कॉन्फ्रेंसूं ऐं सेशन कराइनि। आख़िर इहा नौबत छो थी अचे जो सहाफ़ी पंहिंजो तारीफ़ कराइनि त भई असां हिनखे कलमकार आहियूं उन्हनि जो हिकिड़ो तक़दुस आहे सहाफ़ी जेके आहिनि उहे दहशतगर्द न आहिनि। इन सॼे जो पसमंज़र कहिड़ो हुजे थो? इहा ज़रूरत छो पेश अचे थी? इहो आहे असां सहाफ़ियुनि खे मसाला दरपेश अचनि था ऐं पोइ जेको सहाफ़ी पंहिंजो पाण खे मुतारफ़ करण लाइ पंहिंजे पाण खे तारीफ़ करण जे लाइ उनखे परेशानी उनजे करे थिए थो। बाक़ी न त इहे ज़िमेवारी जेके आहिनि
असांजी पंहिंजे पाण में बि आहिनि ऐं उन सहाफ़ती तंज़ीमूं जूं बि आहिनि जेके वर्कशॉप थियणु घुरिजनि सहाफ़ी जी जेको बुनियादी तौर ते हिकिड़ी ट्रेनिंग थियणु घुरिजे जेका किथे बि कोन थी नज़र अचे। छा सहाफ़ती जेके नशरियाती इदारा आहिनि या इशाती इदारा आहिनि उन वटि हिकिड़े सहाफ़ी खे पंहिंजो रिपोर्टर या करस्पॉन्डेंट जेको आहे रखण जे हवाले सां कराई जेको मयार आहे या जेको आयो सो अगामियो वारी सूरत हाल आहे? कुझु टाइम अॻु में ईअं हुयो त को मयार हुयो या का कसवटी हूंदी रिपोर्ट हिन वक़्तु जेका मौजूदा सूरत हाल आहे उन में ईअं न आहे। मौजूदा सूरत हाल सिर्फ़ु सहाफ़त जेको मीडिया जा इदारा जेके आहिनि पाण चऊं के उहे कारोबार आहिनि। कारोबार में इहा शइ नथी ॾिठी वञे त खादम पढ़ियल आहे या न आहे। कारोबार बि आहे त खादम पंहिंजे लाइ केतिरो जेको वधीक फ़ाइदेमंद आहे या फ़ाइदो ॾेई सघे थो पोइ उन हिसाब सां जेको थियनि थो जंहिंजे करे इहे मामला जेके मसाला जेके पैदा थियनि था अची था थियनि करे इहा शइ हुजणु खपे। ऐं गुलाम सिंह साहिबु जेकॾहिं मां पाण खे सुठो सहाफ़ी थियणु चाहियां या करणु चाहियां त मूंखे पंहिंजो पाण में कहिड़ा औसाफ़ या कहिड़ियूं ख़ूबियूं हिकिड़े सुठे सहाफ़ी खे छा करणु खपे माना सुठी सहाफ़त जे लाइ मूंखे पाण में कहिड़ी परफेक्शन आणी घुरिजे? ॾिसो न त उहो प्रोफेशनल तौर ते एॾे सहाफ़ी तौर ते उहो पंहिंजा आहिनि जेके आवाम जा आहिनि मामला मसाला उहे उनखे सही नमूने सां लाइन जेको खणी ईंदो। असां सभिनी खे पाण खे एहसाब जे अमल में गुज़ारणो पवंदो। जॾहिं पाण गुज़ारींदासीं त पोइ असां सुठा सहाफ़ी बणिजी सघंदासीं। जेकॾहिं पाण एहसाब जे अमल में न गुज़रंदासीं ऐं ईअं बोर वांगुरु लुड़ंदा रहियासीं त पोइ यकीननि जेको सहाफ़त में के सुधारा न अची सघंदा ऐं जे न ईंदा त ज़ाहिर इहो हिकिड़ो नुक़सानु आहे। ऐं असां सम्झूं था त जेको हिकिड़ो सुठो ऐं बहितरीनु जेको सहाफ़ी आहे प्रोफेशनल जेको सहाफ़ी आहे उनखे खपे त उहा जेको बुनियादी जेके सहाफ़ती असूल आहिनि उन्हनि मां गुज़री तरबियत हासिलु करे ऐं जेको पंहिंजो कमु करे ऐं पंहिंजे इलाइक़े आवाम या जेको मुल्की सूरत हाल ते उन जेका नज़र हुजे थी उहो ई सुठो सहाफ़ी थी सघे। ट्रेंड थी वियो आहे त पुलिस ऑफिसरनि सां सेल्फी कढाए वरी पोइ सहाफ़ी उन्हनि जे हवाले सां लिखंदा ही बहादुर आहे हिकु ईमानदार आहे ही ज़रूरतमंद आहे ही मिठो आहे प्यारो आहे ॿाहिरनि जहिड़ो आहे तौर ते इहो ठीकु आहे या हिन सां लॉस थिए पियो छा पियो थिए इन सिनेरियो खे तव्हां कीअं कमेंट कंदो? बिल्कुलु इन सां तमामु घणो नुक़सानु पियो थिए। हालांकि इहो ख़राबु अमल न आहे त हिकिड़े पुलिस ऑफिसर सां सहाफ़ी जा तालुकात सुठा न हुजनि ख़राबु हुजनि। इहे सियासतदान तोड़े सां पंहिंजो पुलिस ऑफिसर तोड़े ॿियनि इदारनि जा जेके माण्हू हुजनि था उन्हनि सां ख़राबु तालुकात रखणु ज़रूरी न आहे। बहितर तालुकात हुजणु खपनि पर हीअ जेको ट्रेंड आहे न ख़ासि तौर ते पुलिस ऐं सहाफ़ी जे दरमियान जेको ट्रेंड आहे उहो त ॿाहिरनि जहिड़ो पुलिस ऑफिसर दोस्त मुंहिंजो इहो जेको ट्रेंड आहे इहो ग़लति आहे इंतिहाई ख़राबु अमल आहे। इहो अहिड़े क़िस्म जी शयूं जे अचण सां इन ते खोड़ सारो आवाम में जेको पब्लिक में इहा शइ थिए थी उहा असांखे नुक़सान में वञे थी उन में को फ़ाइदो वग़ैरह न आहे। तव्हां ख़ैरपुर सहाफ़ी तव्हांजा सदर बि आहियो ऐं ख़ैरपुर में सहाफ़ियुनि जे शदीद जेको आहे मसइला रिपोर्ट थींदा थियनि पिया उन्हनि ते केतिरनि ई सहाफ़ियुनि ते एफ.आई.आर. थियूं केतिरनि ई सहाफ़ियुनि ते इवन रियासती इदारनि तशदुद कयो उन्हनि ते जेको आहे पंहिंजो लाकअप थिया जेलनि में विया या उन्हनि शहादतूं असांखे जेके आहिनि नज़र अचनि थियूं ऐं पंहिंजो इन सॼे हवाले सां ख़ैरपुर जे हद ताईं ख़ैरपुर डिस्ट्रिक्ट में सहाफ़ियुनि जा कहिड़ा कहिड़ा अहिड़ा वाक़िया थिया हुजनि जेके तव्हांखे यादि हुजनि या तव्हां स्ट्रगल कयो हुजे? ॾिसो न ख़ैरपुर ज़िलो सिंध जो सभ खां वॾो डिस्ट्रिक्ट आहे हिन वक़्तु मौजूदा जोग्राफी सूरत हाल जे हवाले सां तव्हां ॾिसो सिंध जो तमामु वॾो डिस्ट्रिक्ट आहे। उनखां अलावा जेके ख़ैरपुर ज़िले में मां सम्झां थो त सिंध जो उहो वाहिद डिस्ट्रिक्ट हूंदो जंहिंमें दहशतगर्दी जा केस जेके आहिनि ATC जा कलम जेके आहिनि असां सहाफ़ियुनि जे मथां लागू कया विया आहिनि। उहो सिर्फ़ु सबबु छा आहे सबबु इहा आहे जेके पुलिस जा जेके अमलदार अचनि था उहे जेके वॾेरनि जा बोतारनि जा जेके वंगारू बणिजी अचनि था जेॾी महिल त उनजा मफ़ादात जेॾी महिल हासिलु नथा थियनि त हिकिड़ो लिखंदड़ खादम कलोड़े जेकॾहिं सच लिखी छॾियो त उनखे कहिड़े न कहिड़े तरीक़े सां उनखे हिरास करण जे लाइ दहशतगर्दी जो कलम बि लॻायो वञे थो। एतिरे हद ताईं ख़ैरपुर ज़िले जे अंदरि तव्हां गांव ॿुधायो त ख़ैरपुर ज़िले में शहीद आशिक़ मंगी गंबड़ जो सहाफ़ी जंहिंखे शहीद कयो वियो जंहिंखे क़त्ल कयो वियो सबबु सिर्फ़ु इहो त शहीद आशिक़ मंगी हक़ सच लिखियो ऐं जंहिं ते जेको थियो उतां जे हिकिड़े पुलिस जे अहलकार जेको थियो उनखे शहीद कयो ऐं उन खां पोइ जेॾी महिल उहो केस हाईलाइट थियो त उन जो जेको फ़रियादी भाउ हुयो
मरू मिठल जेको आहे उनखे बि शहीद कयो वियो। तव्हां छा था सम्झो शहीद हिकिड़े घर जा ॿ भाती शहीद थी था वञनि त उन खां पोइ बि सूरत हाल वञी इन जा बीहे थी असांजी सिंध हुकूमत या सरकार सॻोरी त उन्हनि माण्हुनि वञी राजूनी कई, मजबूर थी जॾहिं ॿ घर में मर्डर थिया उन्हनि जा त मजबूर थी राजूनी करण ते मजबूर थिया। उन्हनि खे कानून ऐं इंसाफ़ जेको आहे सरकार खे जेको ॾियणु खपंदो अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿी ॻाल्हि ॿुधायां, शहीद आशिक़ मंगी जी शहादत वक़्तु असां वटि पाकिस्तान पीपल्स पार्टी जी MLA जेका आहे हिन वक़्तु मौजूदा MLA बि आहे अॼु नफ़ीसा शाह, उन असांजे साहिबनि सां वाइदो बि कयो या मुश्ताक खंड असांखे चयो उनजे जलसे में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे जलसे में शहीद मुश्ताक फायरिंग जे दौरान शहीद थी थो वञे, उहा MLA साहिबा अचे थी ऐं वाइदा थी करे त तव्हांखे नौकिरी बि वठी ॾींदासीं ऐं तव्हांजे ॿारनि जो ख़र्चु भरींदासीं, पर अॼु ॾींहुं ताईं उनजी वञी शहीद मुश्ताक जी वञी शहीद आशिक़ मंगी जी वञी सां जेके वाइदा थियल आहे नौकिरियुनि वारा उहे अॼु ताईं वफ़ा न थी सघिया आहिनि। उनखे केतिरा ई साल गुज़री विया आहिनि, उनजा ॿारड़ा जेके अॼु बि तालीम खां महिरूम आहिनि नंढड़ा ऐं उहे बि असां सां वाइदा कया विया त उन्हनि जा उन खां अलावा खोड़ सारा ॿिया दहशतगर्द जा जेके केस आहिनि, गंबट हुजे, ठठीमीरवा तालुको हुजे या नारो तालुको हुजे या तालुको हुजे, उन्हनि में खोड़ सारा अहिड़ा वाक़िया थिया आहिनि जंहिंमें FIR दाख़िल करे साहिब खे हिरासमेंट कयो वियो आहे। त खैरपुर ज़िलो जेको आहे उहो तमामु घणो निशाने ते आहे, साहिब खैरपुर ज़िले जा साहिब वॾे हुन ते निशाने ते आहिनि, जंहिंजे करे केतिरा साहिब शहीद बि थिया आहिनि ज़िले अंदरि। 50 खां वधीक FIR दाख़िल आहिनि खैरपुर ज़िले जे साहिब जे मथां जेके दहशतगर्दी जूं आहिनि घणे में घणी जेको FIR आहिनि उहे दहशतगर्दी चालू कयूं आहिनि। सिर्फ़ु सबबु इहा आहे वॾेलाशाही ऐं पुलिस जेका गर्दी आहे उनजो पाण में गठजोड़ आहे ऐं साफ़ ई जेको हुनखे हक़ ऐं सच लिखण जे ॾोह में इहो जेको भोॻे पियो। गुलाम हुसैन साहब तव्हां जेको आहे खैरपुर ज़िले जे साहिबनि ते त ॾाढी सुठी जेका आहे डेटा ॾिनी असांजे व्यूअर्स खे, पर पटीजन में अली शेर जेको आहे राजपर शहीद थी वियो या गुलाम रसूल जेको आहे पंहिंजो ब्रह्माणी शहीद थी वियो, पंहिंजो वाई पांदी में वली बाबर कराची में जेको आहे शहीद थी वियो, शाहिद सुमरो जेको आहे असांजे कश्मीर कनकोट साइड जो पंहिंजो अमीर बख्श बिरोही शिकारपुर जो साफ़ी या निसार सोलंगी पीर ॻोठ वारो, मुनीर सांगी, मुश्ताक खंड जो ज़िक्र तव्हां कयो, शान डायर जो अचे थो, ऐं ताज़ो जेको रिपोर्ट थियो आहे उहो थियो आहे शेख बरकियो साइड ते या बचल हिंगोरे सां जेको हलाणी में मसइलो दरपेश थियो आहे। साफ़िन सां जॾहिं हिरासमेंट खां वठी शहादतुनि ताईं साफ़ी तकलीफ़ुनि मां गुज़रनि था त छा जेके पॉलिटिकल फोर्सिस आहिनि जेके उन ॾुखी घड़ीअ में एज़ पर एक्सपेक्टेशन गॾु हुजनि था। खैरपुर ज़िले जी ॻाल्हि निकिती त खैरपुर ज़िले में 3-4 असांजा साहिब दोस्त शहीद थिया, पर सिंधिस्तान जी ॻाल्हि कबी त उन में वरी सिंध टारगेटेड आहे। सिंध जे अंदरि को बि डिस्ट्रिक्ट अहिड़ो ख़ाली न आहे, को बि अहिड़ो शहर ख़ाली न आहे जिते को साफ़ी मारियो न वियो हुजे। शहीद अजीज़ मेमन मेहरापुर जो साफ़ी अली शेर पंहिंजो राजपर सां वॾीरनि जे साफ़ी खे शहीद कयो, इन त खोड़ सारा जेके नाला तव्हां खणी सिंध जे अंदरि मुल्क सॼो मलीर थो नज़र अचे। त इन सॼी सूरत हाल में तव्हांखे इहा ॿुधायां त जेके सियासी जमायतूं या सियासी पहुच आहिनि उहे कंहिं बि क़िस्म जो न साफ़ सां गॾु बीहण लाइ तयारु न आहिनि। हाणे त पोइ इन सूरत हाल में साफ़ी पंहिंजो हक़ सच जे या तह ताईं वञण जी जेका आहे केतिरे क़दुरु हुन में जॾहिं उनखे सोशल सिक्योरिटी न हूंदी, इहे जहिड़ा जेके आहिनि केस दाख़िल कंदी, पॉलिटिकल फोर्सिस उन्हनि सां गॾु न हूंदा त उन सूरत हाल में हक़ ऐं सच जो आवाज़ु साफ़ी जेको आहे कीअं रिपोर्ट करे सघंदो, ऐं जेकॾहिं साफ़ी हक़ सच जो आवाज़ु रिपोर्ट न कंदो त असांजे सही मालूमात सही शइ जेका आहे न थींदी। इन सॼे सिनेरियो खे बहितर कीअं थो करे सघिजे? तव्हां ॾुखी सूरत हाल आहे जेका सिंध जे अंदरि साफ़ियुनि जे हवाले सां, त उनजे बावजूदि बि जेके तव्हां पुछो था त कीअं जेको आहे उनखे रिपोर्ट करे सघिजो। इन सॼी शहादतूं हुजनि, FIR हुजनि, दहशतगर्दी जा कलम हुजनि, उनजे बावजूदि बि जेको साफ़ी आहे उहो तमामु बहितरीनु अंदाज़ में रिपोर्ट करे पियो, हक़ ऐं सच लिखे पियो। तव्हांखे कहिड़ी बि ताक़तवर कहिड़ा बि जेको माण्हू तव्हांजे साम्हूं मंशियात फरोश जी तव्हां ॻाल्हि कई त शेख बरकियो में मंशियात फरोश जेको हमलो कयो आहे, मंशियात फरोश जे हमले करण जो कहिड़ो कारण थी सघे थो? उनजो इहो ई त भई साहिब कुझु लिखे न, असांजी मंशियात खे जेको वाइको न करे, इहो जेको थी सघे थो न। गुलाम हुसैन साहब साफ़ी जेके आहिनि इन मुसीबतुनि में, इन तकलीफ़ुनि में, इन पंहिंजे सूरत हाल जेका तव्हां बयानु कई त सॼी सिंध में जेको आहे साफ़ सां
बिटो हज़ार आहे। हिक तरफ़ सरमाएकारनि जो, ॿिए तरफ़ मंशात फ़रोशनि जो, क्रिमिनल्स जो, ऐं पुलिस बि उन्हनि खे जेको आहे माना प्रोटेक्शन ॾियण जे बजाय उन ते केस दाख़िल थी करे। माना इहो तव्हां ॿुधायो त गवर्नमेंट जेका सिंध गवर्नमेंट चवे थी त असां करोड़े रुपया साफ़नि जे हवाले उन्हनि जे फलाह ऐं बहबूद ते ख़र्च कया आहिनि, पीपल्स पार्टी जेका क्लेम करे पई, त उन हवाले सां सिंध जे नंढनि नंढनि शहरनि में जेके प्रेस क्लबूं आहिनि उहे केतिरो मुस्तफ़ीज़ थियूं आहिनि या उनजी छा हक़ीक़त छा आहे? सर ॻाल्हि इहा त सिंध जे अंदरि जेका सूबाई हुकूमत आहे मुकमल तौर ते जेके ॻाल्हियूं थियनि थियूं त फंड्स जारी थियनि था, कतई कोन था फंड्स जारी थियनि। प्रेस क्लब जेके नंढा शहर आहिनि डिस्ट्रिक्ट सतह ताईं जेके प्रेस क्लब आहिनि उनखे नज़रअंदाज़ कयो वञे थो मुकमल तौर ते, जंहिंजे करे ई वॾा मसइला थियनि था। सहाफ़ियुनि सां मुआशी तौर ते अॻे कमज़ोर सहाफ़ी, वरी फैसिलिटीज़ बि सहाफ़ियुनि वटि न आहे, जॾहिं प्रेस क्लबनि खे फंड्स जारी कोन था थियनि। त ख़ासि तौर ते सिंध हुकूमत चंद 4 या 5 सिंध जे अंदरि प्रेस क्लबनि खे फंड जारी करे पंहिंजो फ़र्ज़ु पूरो करे पई, जेतोणीकि नंढा जेके प्रेस क्लब आहिनि 90% जेके प्रेस क्लब आहिनि उहे फंड्स खां महरूम आहिनि। असां कुझु टाइम अॻु में इन जे ख़िलाफ़ु एहतजाजी तहरीक बि शुरू कई हुई। हाणे वरी जेको हिकु भेरो असां हिन मामले ते आवाज़ उथारींदासीं ऐं एहतजाज बि कंदासीं, ऐं ख़ैरपुर सहाफ़ी इताद हिन मामले में लीड कंदो, ऐं कराची CM हाउस जे ॾाढो सहाफ़ी इताद ख़ैरपुर सिंध जे ॿिनि सहाफ़ियुनि खे गॾे करे खणी करे एहतजाज जी तहरीक हलाईंदा। महिरबानी जी। व्यूअर्स, असां सां गॾु सहाफ़ी अॻवान ऐं सहाफ़ी इताद ख़ैरपुर जो सदर सीनियर सहाफ़ी अले इल्म हुसैन चांग जन हुया, जिन जो चवणु आहे त सिंध जे अंदरि सहाफ़ियुनि जे लाइ सूरत हाल आइडियल त न आहे पर ॾाढी ख़तरनाक आहे। उन हवाले सां सिंध हुकूमत ऐं गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जे जेके इदारा आहिनि उहे पिणु जेको आहे सहाफ़ियुनि खे प्रोटेक्शन ॾियण जे बजाय या त सहाफ़ियुनि जे ख़िलाफ़ु कम में मुलविस आहिनि या सहाफ़ियुनि खां परे बीठा आहिनि, विथी था बीठा आहिनि। ऐं जिन पॉलिटिकल फोर्सिस खे मज़बूत करण जे लाइ डेमोक्रेटिक फोर्सिस सां गॾु सहाफ़ी जॾहिं वर्कआउट कनि था त उन्हनि खे बि जेको आहे पॉलिटिकल फोर्सिस बि उन हद ताईं सहाफ़ियुनि सां गॾु न आहिनि। जंहिंजो मिसाल ग़ुलाम हुसैन साहिबु जेको आहे ख़ैरपुर में नफ़ीसा छा जे सियासी जलसे में शहीद थी वियल सहाफ़ियुनि जे फैमिली जो पिणु जेको आहे ॾिनो। ऐं गॾोगॾु हुनजो चवणु हो त सिंध गवर्नमेंट जेको सहाफ़ियुनि जी भलाई जे नाले ते करोड़े रुपया जेके हिन ख़ज़ाने मां कढे थी पई, उनजो 90% जेके सहाफ़ी इन नंढनि शहरनि जा या जेके रियल थ्रेड में उनखे फ़ाइदो नथो पवे, पर उनजे भेट में जेके वधीक नाले चढ़िया ऐं वधीक फेम रखंदड़ सहाफ़ी आहिनि, गवर्नमेंट जे जेके मंज़ूर नज़र आहिनि उन्हनि खे जेको आहे बेनिफिट्स मिली रहिया आहिनि। सिंध में सहाफ़ियुनि जी सूरत हाल ऐं सहाफ़त जे सूरत हाल ते ग़ुलाम हुसैन चांद साहिब जो जेको क़ीमती राय हो उहो ॿुधो। असांजी हीअ ॻाल्हि ॿोल, असांजी पैकेज इंट्रो अगरि तव्हांखे पसंदि आयो हुजे त असां Info TV खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, दोस्तनि सां शेयर कयो, वंड कयो ऐं पंहिंजो ऐं गिरदो नवाज़ जो ख़्यालु रखो। आउं जो मेज़बान ख़ादिम करोड़ो खां मोकिलायां थो। अल्लाह हाफ़िज़।